हा जॾहिं जिते देश जे दंग ते जोटणी जोटिजे, मूंखे मुंहिंजी क़बर मां बि कोठी निजो, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। जीए सिंध। दोस्तो, हिक तरफ़ पूरी सिंध रैलियुनि, एहतजाजनि, धरणनि सां सरापा एहतजाज बणियल आहे। ॿिए तरफ़ वकला तंज़ीमुनि पारां बबर रोड बाईपास बंदि करणु, उते वारो धरणो हफ़्ते खां मथे 10 ॾींहंनि खां मथे पंहिंजो जारी आहे, जंहिं साबित कयो आहे त असां सिंधवासी पंहिंजे हक़नि खां वेगाणा, पंहिंजी ताक़त खां वेगाणा, पंहिंजी हैसियत खां वेगाणा थी करे हिन बोतारके सिस्टम में, पंहिंजो बोतारकी कोड़कीअ में ऐं हे समाजी अणबराबरी वारी कोड़कीअ में फाथल आहियूं। ऐं असां पाण खे नीच ऐं कमतर, हुननि खे ब्राह्मण ऐं पाण खे अछूत सम्झी ऐं हुननि जी ग़ुलामी ॾियण में पंहिंजो वक़्तु विञायो आहे। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ मां अलॻि हिकिड़ी वीडियो रखंदुसि त असां पाण खे कीअं विञायो आहे, पंहिंजी क़ौमी हैसियत खे कीअं विञायो आहे। असां पाकिस्तान ठहण खां अवल, पाकिस्तान ठहण खां पोइ 80 जे ॾहाके 90 जे ॾहाके ताईं जेका पाकिस्तान में सभ खां वधीक सुधरियल, तहज़ीब याफ़्ता ऐं मुआशरती इल्म जे हिसाब सां सभिनी खां अॻिते क़ौम लेखी वेंदी हुई। 90 जे ॾहाके खां पोइ कहिड़ो नांग सुंघी वियो जो असीं पंहिंजो पाण विञाए ऐं पंहिंजो पाण तबाह करे, पंहिंजी समाजी हैसियत तबाह करे पाण खे साबित कयोसीं त असां शख़्सियत परस्त आहियूं ऐं बोतार के निज़ाम जे पेर जो कोको आहियूं। उहो अलॻि मौज़ू आहे, उन ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु ॻाल्हाइण वारो मामिलो जेको आहे उहो आहे वकला तंज़ीम जो जेको धरणो आहे। उन खां पोइ हुननि जवान जे पुटनि, हुन प्रोफेशनल माण्हुनि, हुननि सिंध जे पुटनि पंहिंजी ज़िमेवारी सम्झी ऐं पंहिंजी ज़िमेवारी सम्झी, पाण ते भार सम्झी, जेके कराचीअ खां सिंध जे मुख़्तलिफ़, हैदराबाद खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां अची सखर में पंहिंजो पाण अची वेठा आहिनि ऐं सिंध सां मल्हाइनि पिया। उन्हनि जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां साज़िशूं थियनि पियूं। जॾहिं वकीलनि चयो त असां कंहिं बि सूरत में नोटिफिकेशन खां घटि मामले ते ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहियूं। पहिरियों वफ़ाक़ धमकियूं ॾिनियूं, ज़रदारी माफ़िया जे कारिंदनि धमकियूं ॾिनियूं, मीटर शाह जहिड़नि माण्हुनि धमकियूं ॾिनियूं ऐं मुख़्तलिफ़ जेके हिते सिंध में जेके सिंधी अवाम जे वोट सां चूंडियल नुमाइंदा आहिनि, चूंडियल न आहिनि, आहिनि त मड़ियल नुमाइंदा, आहिनि त वॾी सरकार जा थापियल नुमाइंदा, पर हिन वक़्तु हू सम्झनि था असां सिंध जा नुमाइंदा आहियूं। उन्हनि असांखे धमकियूं ॾिनियूं, पंहिंजनि माण्हुनि खे धमकियूं ॾिनियूं, पंहिंजनि माण्हुनि खे हिसायो, पंहिंजनि माण्हुनि खे प्रेशराइज़ कयो त बाबा जेकॾहिं असां सां न बीहंदो त तव्हांजो माना तबाह थी वेंदो ऐं असां तव्हांखे तबाह करे छॾींदासीं, असांखे वफ़ाक़ तबाह करे छॾींदो। होॾों राणा मुछर, राणा सनाव लाइ बदमाशी करे चयो सिंधी क़ौम चौंपड़ियूं छॾे भॼी वेंदी। हू कमीणो चौहान जेको PTI जो भॻल माण्हू, जेको मुंड खां ई PTI जो गद्दार चौहान फयाज़ुल हसन, जंहिंखे इमरान ख़ान इज़त ॾिनी, उहो बदमाश चए थो सिंधी क़ौम बिरयानीअ ते खपण वारी क़ौम आहे, हिननि खे 2-3 रुपया ॾियो ऐं पंहिंजो
जान छॾायो। उन कमीणे खे ॿुधाइणु चाहियूं था त पूरे पाकिस्तान समेत पंजाब जेको खाए थो उहो सिंध जो हिसो खाए थो। सिंध कमाए थी तॾहिं पाकिस्तान खाए थो। कमीणा इहो यादि रख, सिंधी क़ौम कंहिंजी ग़ुलाम न आहे। अलाह साईं तव्हांखे फ़याज़ुल हसन चौहान, मुछिर राणा सनावलाए, अट्टा टर्टर और ये कतरी क्वीन जो है मरियम नवाज़ को हम बताना चाहते हैं कि अल्लाह का शुक्र करो, तुम लोगों को सिंध का मुहताज बनाया है अल्लाह ताला ने। तुम लोग जो हो सिंध के दाने दाने के मोहताज हो। अल्लाह ताला ने सिंध को तुम्हें पालने के लिए ताकत दी हुई है। तुम सिंध के आगे मोहताज हो। अपने गुनाहों की माफ़ी मांगो और सिंध से बदमाशी बंद करो। ही पैगाम आहे पूरी क़ौम खे ऐं पूरी हिननि सभिनी हिननि वफ़ाक़ी हुकूमत खे। जेकॾहिं सिंध सां बदमाशी कंदो त सिंध तव्हांजी रसद, तव्हांजो सभु कुझु बंदि करे छॾींदी। तव्हां जिते पलिजो था, जिते अलाह साईं असांखे ताक़त ॾिनी आहे त असां तव्हांखे पालियूं था मुस्लमान भाउ सम्झी। जॾहिं सिंध पाण खे बंदि करे छॾियो, पाण खे तव्हां इस्लाम जे नाले ते असांखे यरगमाल बणाए असांजे पाणीअ ते कब्ज़ो कयो, असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयो। असां तव्हांखे भाउ सम्झियोसीं उन्हनि वांगुरु जीअं माना मके वारनि मुहाजिरनि खे भाउ सम्झी, अंसारनि उन्हनि खे पंहिंजे घरावड़ा ॾिनो। असां बि तव्हांखे सदाईं घरावड़ा ॾिनोसीं, पर तव्हां हाणे बदमाशीअ ते आया आहियो। सिंध तव्हां खां हिसाबु वठंदी, हर उहो हिसाबु वठंदी, हर उहो हिसाबु वठंदी जेका हिन महिल ताईं छॾींदी आहे आई आहे। हिन महिल सिंध नए रुख में पई हले। अचूं था वुकला धरणे ते। वुकला हिन वक़्तु पंहिंजो प्रोफेशनलिज़म खां हटी करे जेको सिंध सां निभायो आहे, असां सभिनी सिंधियुनि खे उन्हनि सां निभाइणु घुरिजे। अॼु न, इनशाला ही धरणो कामयाबु थिए, नोटिफिकेशन वापसि थियनि। उन्हीअ खां पोइ असांखे आमिर नवाज़ वड़ाइच, सरफराज़ तुनियो ऐं शब्बीर छर समेत ऐं पंहिंजो अतहर सोलंकी समेत सभिनी वुकला अॻुवाणनि जी हिफ़ाज़त करणी आहे। छो जो असां ॾिठो आहे हिननि माण्हुनि जी बदमाशी, हिननि कमीणनि जी बदमाशी। बशीर ख़ान कुरैशी जॾहिं मिलियन मार्च कयो कराची में, आज़ादी मार्च कयो, त उनखे फ़ौरन पोइ साज़िश करे शहीद कयो वियो। हीअ धरणे जी कामयाबी रुगो कामयाबी न आहे, पर उन खां पोइ असांजे प्रोफेशनल भाइरनि जेके पाण खे सियासी नथा सम्झनि पर हिन वक़्तु सिंध लाइ उथी वेठा आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त करण लाइ उन्हनि सां बीहणो पवंदो, उन्हनि जी हिफ़ाज़त करणी पवंदी। यादि रखिजो, यादि रखिजो सिंध वासियो, इन्हनि वुकला अॻुवाणनि जी हिफ़ाज़त असां ते फ़र्ज़ु आहे। इन्हनि वुकला अॻुवाणनि जी धरणे खां पोइ, धरणे जी कामयाबीअ खां पोइ, नोटिफिकेशन वापसि थियण खां पोइ इन्हनि जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ु आहे। हिन महिल ॾिसो था हिकिड़े तरफ़ राणा मुछर सभिनी क़ौमी अॻुवाणनि खे फ़ोनियूं थो करे, मज़हबी अॻुवाणनि खे फ़ोनियूं थो करे त असां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं ऐं असां सां ॻाल्हियूं कयो। ॿिए तरफ़ हू वुकला अॻुवाणनि खे अकेलो करे उन्हनि जी राति खां बबरलू धरणे जी वाईफाई बंदि आहे, बिजली बंदि आहे ऐं हीअ बदमाशियूं था कनि। हीअ वुकला अॻुवाणनि खे अकेलो करे माना अकेलो करे ऐं मारणु चाहिनि था। हीअ वुकला अॻुवाणनि खे अकेलो करे ऐं उन्हनि खे हिसाइणु चाहिनि था। उन्हनि खे ॿुधायूं था, उनको बताना चाहते हैं ये वुकला हमारे वुकला हैं, ये वुकला सिंध के वुकला हैं, ये वुकला हमारी रगों में आ गए हैं, हमारे ज़हनों में आ गए हैं, हमारे रूहों में आ गए हैं। इनकी हिफाजत हमारे ऊपर फ़र्ज़ हो गई है। किसी वुकला को किसी धरने में बैठे हुए सखर में किसी भी एक शख्स को एक भी खरोच आई तो इससे जो आज ये रसद बंद है, ट्रैक बंद है, सारे जो सिस्टम बंद है, इससे भी सिंध आगे जा सकती है। ये सुन लो, ये मत सोचो
कि ये सिंध पुलिस के ऊपर आपने जो रखा हुआ है। मां सिंध पुलिस जे नुआननि खे बि अर्ज़ु कयां थो, सिंध पुलिस जे जन दोस्तनि निभायो आहे, एसपीज़ SHOs ऐं ॿियनि माना जन निभायो आहे, जन सिंध जे मामले ते साथ ॾिनो आहे। असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था। पर जेके रंडक बणियल आहिनि सिंध पुलिस जा SHOs ऐं मुख़्तलिफ़ हू कमदारी कंदे ऐं रसदूं उन्हनि जूं खोलराइनि था ऐं ही रस्ता खोलराए माण्हुनि पंहिंजनि सां विढ़नि था, केस दाख़िल करनि था। तारीख़ तव्हांखे कॾहिं माफ़ु न कंदी, तारीख़ तव्हां खां हिसाब वठंदी, तारीख़ तव्हांखे चनेसर जे लाइन में बीहारींदी, दोधे जे लाइन में न बीहारींदी। कहिड़ो बि SHO हुजे, कहिड़ो बि पुलिस वारो हुजे, कहिड़ो बि सियासी अॻवान हुजे, मां ॿुधायां थो हिननि जेके बदमाश जेके कशमोर कंदकोट जा सरदार, कशमोर कंदकोट जे MPs MNAs जे ॾढ ते गुलमन जखराणी जेको पाण खे क़ौमपरस्त अॻवान सॾाए थो, हाणे ज़रदारीअ जे कच्छ में वेही ऐं दलाली थो करे। असां उन्हनि सभिनी खे ॿुधाइणु चाहियूं था सिंध जागी पई आहे, सिंध पंहिंजे हक़ वठण लाइ जागी पई आहे। उन्हनि जे रस्ते में रोड़नि वांगुरु न अचो, न त लताड़ जी तबाह थी वेंदो, लताड़ जी तबाह थी वेंदो। सिंध सां बीहो, सिंध सां बि अमर थी वेंदो। ईअं बीहो जीअं सरमन सिंधी बीठो, ईअं बीहो जीअं उबैदुल्लाह सिंधी बीठो, ईअं बीहो जीअं आमिर नवाज़ सिंधी बीठो आहे। हिन महिल इंशाअल्लाह सिंध तव्हांखे सलाम कंदी। जेकॾहिं सिंध जे अगेंस्ट वेंदा, इंशाअल्लाह तव्हांखे लिखण जी जॻह बि न मिलंदी। जिए सिंध, जिए सिंध जो अवाम, जिए सिंधी क़ौम।